नाज़रीन नवां के अफ़सोसनाक ख़बर खां आगाह कंदा हलूं त गोलार्ची भरिसां एसी कोच ऐं कार में टक्कर सबबि 3 ॼणा फोत थी विया आहिनि। फोतियुनि में नाले वारो रागी भगत पिसरो बि शामिल आहे। SS न्यूज़ जे रिपोर्टरनि रियाज़ गुल ऐं अब्दुल रशीद ख़ासकेली मूजिबि बदीन नेशनल हाईवे ते मुसाफ़िर कोच ऐं कल्टस कार में ख़ौफ़नाक टक्कर थी पियो, जंहिंजे नतीजे में 3 ॼणा फोत थी विया आहिनि। फोतियुनि में नाले वारो रागी भगत पिसरो, भगत मिठू, दिलबर मोतियाणी ऐं ड्राइवर शामिल आहिनि, जिन जो तालुक़ मिठीअ सां आहे, जॾहिं त हिकु ॼणो ज़ख़्मी बि थी पियो आहे। कार मिठीअ खां हबचोकी वञी रही हुई त हादसो पेश आयो। शहर में सोग जी लहर छायल आहे। नाज़रीन अवां खे हिकु भेरो ॿीहर अफ़सोसनाक ख़बर खां आगाह कंदा हलूं त गोलार्ची भरिसां एसी कोच ऐं कार में टक्कर सबबि 3 ॼणा फोत थी विया आहिनि। फोतियुनि में नाले वारो रागी भगत पिसरो बि शामिल आहे। SS न्यूज़ जे रिपोर्टरनि रियाज़ गुल ऐं अब्दुल रशीद ख़ासकेली मूजिबि बदीन नेशनल हाईवे ते मुसाफ़िर कोच ऐं कल्टस कार में ख़ौफ़नाक टक्कर थी पियो, जंहिंजे नतीजे में 3 ॼणा फोत थी विया आहिनि। फोतियुनि में नाले वारो रागी भगत पिसरो, भगत मिठू, दिलबर मोतियाणी ऐं ड्राइवर शामिल आहिनि, जिन जो तालुक़ मिठीअ सां आहे, जॾहिं त हिकु ॼणो ज़ख़्मी बि थी पियो आहे। कार मिठीअ खां हबचोकी वञी रही हुई त हादसो पेश आयो। शहर में सोग जी लहर छायल आहे।